Staying क़ौम सुलूक समझ जी आदत न थी निकिरे रिश्ते क़ौम तज़ुलुम थींदा वञनि उन्हनि जो हिकु भाउ कुटिजे त ॿिया सभु बि तमाशो ॾिसनि था आख़िर कॾहिं न उन्हनि सालमनि जो ख़ौफ़ ख़तमु थींदो पक सम्झ त चापो लॻो आहे चाहींदो नहीं बेवकूफ़ पियो बणाई जेकॾहिं मां तोखे न चाहियां त पोइ त छा लाइ चाहियां तू कंदे जेकॾहिं असां इहे तस्वीरूं ककर खे ॾेखारत में अची बंदूक खणी वञी कूंज के मारी पोइ मंसूर खान जो रुख कंदो इते भी वने छोकरा। अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, उम्मीद कयां थो तव्हां सभु ठीकु ठाक ऐं ख़ैरियत सां हूंदो। दुलाव ड्रामे जी अचण वारी एपिसोड जे बारे में तव्हांखे मालूमात ॾींदा हलूं। दोस्तो सोडण वारा त उतां भॼण जी पूरी कोशिशि कंदा, लेकिन उन्हनि खे मंसूर खान जी माउ रोके वठंदी। ॿी तरफ़ दोस्तो मंसूर खान वियल हूंदो आहे, मुंहिंसां मिलंदो आहे ऐं जेको आहे उनखे ठारो ॾिसी वठंदो आहे ऐं ठारो वीडियो ठाहींदो आहे ऐं फ़ोटू कढंदो आहे मंसूर खान जा ऐं ककर जी भेण जा। ॿिन्ही खे पार्क में ॾिसंदो आहे, लिकी फ़ोटू कढंदो आहे ऐं उहो फ़ोटू अची ॾेखारींदो आहे कंहिंखे, सिधो वञी ॾेखारींदो आहे राज़न खे। राज़न चवंदो आहे इहे फ़ोटू अगरि जीअं असां ककर खे ॾेखारियासीं त उहो पहिरियों त मारींदो पंहिंजी भेण खे, पोइ रुख कंदो मंसूर खान जो ऐं इन जेको आहे गैरत जे चकर में इहे फ़ोटू न आहिनि ॾेखारणा। इन सां गॾोगॾु असांजी बदनामी थी वेंदी। मंसूर खान खे मारींदासीं, कंहिं तरीक़े सां मारींदासीं, खुली करे न मारींदासीं, न त वरी जेको इहो ककर आहे इहो गुस्से में फुल अची वेंदो, ठारे खे राज़न रोके छॾंदो आहे। बाक़ी हू त जेल वियल आहिनि, थाणे वियल आहिनि, जंहिंमें मुराद ऐं मुराद जा भाउ इहे सभु थाणे पुॼी विया आहिनि ऐं पीरल जेको आहे दोस्तो उहो बि रुकिजी वेंदो आहे सोडल जी ॻाल्हि ते। लेकिन मेन सोडल आहे, सोडल खे जॾहिं रोकियो वेंदो आहे त तूं न भॼिजे, भॼी वञे तोखे वापसि न अचणु ॾींदासीं। पहिरियों तूं गुस्सो कंदो आहे, पोइ बीह रहंदो आहे, पोइ चवणु मंसूर खान जी माउ जो वठी वेंदो आहे। ऐं हिकु तरफ़ो फ़िलहालु शाहनवाज़ खान वेही रहियो आहे। अॻिते हली शाहनवाज़ खान जेको आहे दोस्तो रहंदड़ वारनि जो गुस्सो ॾिसंदो, अञा उन्हनि खे चवंदो त सही आहे, तव्हां मंसूर खान खे हटायो, मां मुराद खे त हटाए छॾियो आहे, मां पंहिंजो वाइदो पूरो कयो आहे, उहो जेल वञी पुॻो आहे, हाणे तव्हां छा था कयो। पोइ हुननि खे त उहे कावड़ मंसूर खान ते पोइ न को क़दम खणंदा मंसूर खान जे लाइ। दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते लाइक सब्सक्राइब ऐं शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।